अच्छा सरदार साहब, हिकिड़ो सुवाल त गुज़िरियल ॾींहं खां वठी जेको वीडियो वायरल थियो आहे हिकिड़ी सोशल मीडिया ते त सरदार ख़ान चांडियो ऐं संदसि भाउ बुरहान ख़ान चांडियो DC हाउस में अची करे जेको आहे वञ कई आहे, DC ते तशदुद कयो आहे, इन ॻाल्हि में केतिरी सदाकत आहे? मां त हिन ॻाल्हि में का सदाकत न आहे। इहा वीडियो मां बि कल्ह ॾिठी आहे राति ते। मूंखे त अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त DC साहिबु कल्ह मुंहिंजे घर वेठो मीटिंग में घर वेही मुंहिंजे घर में वेही मीटिंग कई अथई। अहिड़ी ॻाल्हि हुजे हा त उहा पोइ मुंहिंजे घर छो अचे हा? अहिड़ी इंसिडेंट आहे कोन। वधीक तव्हांखे उन जी डिटेल DC साहिबु ॾेई सघनि। पर सर ओवरऑल ॾिठो वञे त DC जेको इंतज़ामिया आहे डिस्ट्रिक्ट जी उहा गायब लॻी पई आहे। अॼु बि जेको आहे वारे जे पाणी में हिकिड़ो बावड़ो फोत थी वियो, ॿुॾी फोत थी वियो, उते का बि इंतज़ामिया जो माण्हू नज़र न आयो। ऐं उते जॾहिं MNA जेको आमिर बख्शी आयो उनखे बि जेको आहे उते माण्हू जेको बर्दाश्त जो सब्र आहे जेको उहो पैमानो टुटी वियो ऐं उन पिणु जेको आहे उते जेको उन्हनि जी रस्ता रोक कई। तव्हां सॼे मरहले में इंतज़ामिया जेकी डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया आहे जेकी DC खे जेको मशीनरी मिलियल आहिनि, पाणी निकाल लाइ सिस्टम मिलियल आहे, उन्हनि जो कमु केतिरो DC करे पियो? मां साईं तव्हांखे अर्ज़ु कयां न त हे जेको पाणी आहे उहो को कंहिं सिस्टम जे तहत न निकिरंदो। जेको नेचुरल उनजो फ्लो ऑफ वाटर या नेचुरल दरिया जो असांजो हिते जाथो सुपरो बंदि या इहो आहे, इहो असांजो पुराणो दरियाउ आहे जेको अंग्रेज़नि खां जॾहिं सखर बिराज थियण खां अॻे जो आहे। पाणी हितां वहंदो हो, सम्झो न, को अहिड़ी ॻाल्हि कान्हे। पर हाणे उनखे रस्तो जेके हिन महिल अहिड़ी आफ़त जहिड़ी बारिशूं जेके थियूं आहिनि उन्हनि में उनखे रस्तो जेसिताणी पाणी हद खां वधीक अची वियो आहे उनखे दॻ मिलणु खपे। बाक़ी हाणे हिन महिल इंसिडेंट जेको थियो आहे या MNA साहिबु बि असांजो भाउ आहे, उहे बि मां जे जाकू ॾिसां थो पियो 2 महीननि खां असां या MNA साहिबु पंहिंजो जख जोड़ त इन पाणी सां यकी असांजी हले थी पई। DC साहब जी ऑफिस जे अॻियां हिकिड़ी कैंप लॻल आहे, रिलीफ कैंप डिक्लेयर थिया सरकार तरफ़ां, उते हिकिड़े बुख वेगे पीरसन जेको आहे फोत थी वञे, छा इहा DC या उतां जी ज़िले जी इंतज़ामिया जी नाइरी न आहे सर? अदा हाणे इहा अहलियत नाअहलियत उहो पाण तव्हां पुछी सघंदव उन्हनि खां। बहरहाल पोज़ीशन जेके शयुनि ते असांखे पुॼणु खपे ओतिरी असां वटि हिन महिल सोर्सिस मौजूदु न आहिनि जो